बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तिलावत कुरान जो बयान, कुरान मजीद की तिलावत कबी आ त उन जो बयान त कीअं कजे, कहिड़े तरीक़े सां कजे। हदीस पाक में आए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त कुरान जो माहिर आख़िरत में फ़रिश्तनि सां गॾु हूंदो ऐं जेको अटकी अटकी कुरान पढ़े उनखे 2 सवाब मिलंदा। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे। हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको मोमिन कुरान पढ़े थो उनजो मिसाल तरंजीन मेवे वांगुरु आहे, जंहिंजी ख़ुशबू सुठी आहे ऐं खाधे में लज़त वारो आहे। ऐं जेको मोमिन कुरान नथो पढ़े उनजो मिसाल सुकल खारक वांगुरु आहे, जेका पाण मिठी आहे मगर ख़ुशबू न अथसि। ऐं जेको मुनाफ़िक़ कुरान नथो पढ़े उनजो मिसाल टूअ वांगुरु आहे, जेको पाण कड़ो आहे ऐं ख़ुशबू न अथसि। ऐं जेको मुनाफ़िक़ कुरान पढ़े थो उन जो मिसाल नाज़बू वांगुरु आहे, जंहिंजी ख़ुशबू सुठी आहे मगर पाण कड़ी आहे। मिशकात शरीफ़ जे अंदरि हदीस आहे। मसलो कुरान करीम के पाकाई सां हथ लाजे, पाकाई बिना कुरान के हथ लाइण वॾो ॾोह आहे, गुनाह आहे। हैज़ निफाज़ ऐं तड़ जी हालत में कुरान के हथ लाइण ऐं पढ़ण मना आहे। मसलो बेविज़ू कुरान के हथ लाइण मना आहे मगर पढ़ण जाइज़ आहे, पर विज़ू सां पढ़ण अफ़ज़ल आहे, बहितर आहे। मसलो कुरान पाक के बिना विज़ू कपड़े में झले सघिजे थो, मगर याद रहे त कुरान सां सुबियल गिलाफ़ सां वठण नाजाइज़ आहे। उन बाबत बयान अॻ में गुज़री चुको आहे ऐं अॻियां बि ईंदो। कुरान करीम के घणी अदब सां वठिजे ऐं रहल ऐं सुंदली या कंहिं ॿी शइ सुठी ते रखे क़िबले के साम्हूं वेही तिलावत कजे। ऐं मसलो त कुरान पाक के पट ते रखी या उन ॾांहुं पेर ढिगारण सख़्त मना आहे, कुरान जी अदब जे ख़िलाफ़ आहे। मसलो कुरान पाक मां ॾिसी पढ़ण अफ़ज़ल आहे। तिलावत खां अॻु अऊज़ु बिल्लाह ऐं बिस्मिल्लाह पढ़जे। मसलो तिलावत कंदे सूरे तौबा ते पहतो ऐं सूरे तौबा पढ़ण घुरे थो त सूरे तौबा बिना बिस्मिल्लाह पढ़े, पर जेकॾहिं सूरे तौबा खां तिलावत शुरू करे थो त अऊज़ु बिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ंदो। आलमगीर में अंदर मौजूद मसलो आहे। मसलो नमाज जे ममनू वक़्तनि में कुरान जे बजाय सलात पढ़ण बहितर आहे। मसलो तवाफ़ वक़्त कुरान पढ़ण मकरू आहे। आलमगीरी में इन मसले जो दलील आहे। माण्हू कमकार सां रुदल हुजनि या सॼी मजलिस कुरान जी तिलावत या नमाज में मसरूफ़ हुजे त तिलावत आस्ते कजे ऐं हाफ़िज़ खे घुर्जे त देर में देर 40 ॾींहंनि में कुरान जो ख़त्मो कढे। अल्लाह पाक ख़्वाहिश असांखे कुरान मजीद सम्झण ऐं अदब सां पढ़ण उन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ख़ासि करे रमज़ान में कुरान शरीफ़ सां मोहबत करण ऐं उन खे ज़्यादा ख़त्मा कढण, पंहिंजी माइटनि खे असां सवाब पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।